प्यारा शागिर्दो, अॼु असीं सिंधीअ जो ग्रामर पढ़ी रहिया आहियूं, जंहिंजो मुख़्तसिर तारीफ़ तव्हांखे सम्झाए रहिया आहियूं। ऐं हिन मुख़्तसिर तारीफ़ पढ़ण खां पोइ तव्हांखे इनशाला अॻिते आसानी थींदी ग्रामर में। ग्रामर जो मुख़्तसिर तारीफ़। इस्म अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे नालो। कंहिं माण्हू, शइ, जाइ, कम, हालत ऐं ख़ासियत जे नाले खे इस्म चइबो आहे। मिसाल अकबर, कुर्सी, स्कूल, लिखत, अमीरी, होशियारी वग़ैरह वग़ैरह ही इस्म आहिनि। ज़मीर माना एवज़ी। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बदिरां कम अचनि तन खे ज़मीर चइबो आहे। मिसाल मां, तूं, तव्हां, अव्हां, हिन, हुन वग़ैरह। सिफ़त माना साराह। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण, अंदाज़, मिक़दार या रंग ॿुधाइनि तन खे सिफ़त चइबो आहे। मिसाल सुठो, होशियार, जॾो, चालाक, नंढो, वॾो, उठ, 8, 9, कुझु घटि, वधि, थोरो, घणो वग़ैरह। फ़ैल माना कम। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो ज़मीर जो कम या अमल ज़ाहिर कनि त उनखे फ़ैल चइबो आहे। मिसाल आयो, वियो, लिखियो, पढ़ियो, कयो, मारियो वग़ैरह। ज़रफ़ माना थांव। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे सिफ़त, फ़ैल या ॿिए ज़रफ़ सां शामिल थी उनजी रीत, क़दुरु, अंदाज़, हाकार ऐं नाकार ऐं वक़्तु ज़ाहिर कनि तन खे ज़रफ़ चइबो आहे। मिसाल आहिस्ते, काल्ह, जेॾां, तेॾां, अॼु, सुभाणे, तेज़, हाओ, न, हेठि, मथे वग़ैरह। हरफ जर माना कशिश या। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में इस्म या ज़मीर जे पुठियां कम अचनि उनजो तालुक़ जुमिले जे पोएं इस्म या ज़मीर सां ॾेखारींदा आहिनि। मिसाल जो, जा, जूं, सां, जे, खे, में वग़ैरह। हरफ जुमिलो। अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि जुमलनि या जुमिले जे ॿिनि हिसनि खे पाण में मिलाइनि त उन्हनि खे हरफ जुमिलो चइबो आहे। मिसाल मगर, त, अलबत्ता, अगर, पर, बे, पिण या अगरचा वग़ैरह। हरफ निदा जी माना सॾु या दाह। अहिड़ा लफ़्ज़ जन मां ॾुख, ख़ुशी, दिलि जा उदमा, हैरत, अजब, ॾहकाव, एहसासात ऐं जज़्बात जो इज़हार करे सघिजे त उनखे हरफ निदा चइबो आहे। मिसाल ओ, रे, अफ़सोस, वाह वाह, घोड़ा ॾे वग़ैरह। छाल मार, ही बि हरफ निदा जा मिसाल आहिनि। इस्म जा क़िस्म। इस्म जा ॿ क़िस्म आहिनि, इस्म ज़ात, इस्म सिफ़ात। इस्म ज़ात अहिड़ियूं शयूं जिन खे महसूस करे सघिजे पर उन्हनि जो जिस्मानी वजूद न हुजे त अहिड़ियुनि शयुनि जे नालनि खे इस्म ज़ात चइबो आहे। मिसाल अल्लाह पाक, खुशबू, अमीरी, ग़रीबी, क़िस्मत वग़ैरह। इस्म सिफ़ात अहिड़ियूं शयूं जिन जो वजूद हुजे ऐं जिस्मानी तौरु नज़र बि अचनि त उनखे इस्म सिफ़ात चइबो आहे। मिसाल कुर्सी, चाक, कापी, माण्हू, वण वग़ैरह। इस्म सिफ़ात जा क़िस्म। इस्म सिफ़ात जा ॿ क़िस्म आहिनि। इस्म आम, हिकु क़िस्म जी लातादाद शयुनि खे इस्म आम चइबो आहे। मिसाल स्कूल, सिपाही, शागिर्द वग़ैरह। इस्म ख़ास अहिड़ो ख़ासि नालो जेको कंहिं शइ, जानदार या जाइ खे सुञाणण लाइ लिखियो वञे उनखे इस्म ख़ासि चइबो आहे। मिसाल ताजमहल, लाल मस्जिद, दी सिटी ग्रामर स्कूल वग़ैरह। नोट, इस्म आम जी नंढड़ी सूरत खे इस्म तसगीर चवंदा आहिनि। मिसाल खट मां खटड़ी, किताब मां किताबड़ी, संदूक मां संदूकड़ी वग़ैरह। ज़मीर जा क़िस्म। ज़मीर ख़ालिस अहिड़ा ज़मीर जेके सिर्फ़ इंसान ज़ात लाइ कम ईंदा आहिनि। मिसाल मां, तूं, हू, हिन, उहे वग़ैरह। ज़मीर ख़ालिस जा क़िस्म। ज़मीर मुतकल्लिम अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ पंहिंजे लाइ इस्तेमालु करे। मिसाल आउं, मां, असां वग़ैरह। ज़मीर हाज़िर अहिड़ा ज़मीर जेके को मुख़ातिब पंहिंजे मुख़ातिब लाइ इस्तेमालु करे। मिसाल तव्हां, तूं वग़ैरह। ज़मीर गाइब अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ उन लाइ इस्तेमालु करे जेको गुफ़्तगू में शामिल न हुजे। मिसाल हू, उहे, उन्हनि वग़ैरह। ज़मीर इशारो अहिड़ा ज़मीर जेके कंहिं शइ ॾांहुं
इशारो कनि तन खे ज़मीर इशारो चइबो आहे। मिसाल हीअ, हूअ, उहो, उहे, हिन, हुन वग़ैरह। ज़मीर इस्तफ़हाम माना आहे सवाल करणु या पुछा करणु। अहिड़ा लफ़्ज़ जेके सवाल पुछण लाइ कमु अचनि तन खे ज़मीर इस्तफ़हाम चइबो आहे। मिसाल छा, छो, कॾहिं, कंहिं वग़ैरह। ज़मीर मुश्तरका माना शरीक थियणु। अहिड़ा ज़मीर जेके इस्मनि ऐं ज़मीर ख़ालिसन ऐं ॿियनि ज़मीरनि सां अमूमन गॾु इस्तेमालु थियनि त उन्हनि खे ज़मीर मुश्तरक चइबो आहे। मिसाल पाण, ख़ुदि, पाण ई, पाण वग़ैरह। ज़मीर मुबहम अहिड़ा ज़मीर जिन जे बारे में ख़बर न पइजी सघे त कहिड़े इस्म जे बदिरां कमु आयल आहिनि त उन्हनि अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मुबहम चइबो आहे। मिसाल को, का, के वग़ैरह। ज़मीर मौसूल माना वसूल कंदड़, ॻंढींदड़। अहिड़ा ज़मीर जेके इस्म जे बदिरां कमु अची हिकु जुमिले में इस्म जो तालुक या जुमिले जे हिसे जो तालुक ॿिए जुमिले या ॿिए हिसे सां हाज़िर कनि। मिसाल जेको, जेकी, जंहिं वग़ैरह। ज़मीर जवाब मौसूल अहिड़ा ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि ऐं पंहिंजो तालुक जुमिले जे पहिरें हिसे सां ज़ाहिर कनि तन खे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। मिसाल सो, सा, से, तंहिं, तन वग़ैरह। ही ज़मीर जा 7 क़िस्म हुआ। हाणे चवंदा फेल जा क़िस्म। फेल मावन यानी मददगार। अहिड़ा मददी फेल जेके हर क़िस्म जे फेल जी मदद कनि ऐं उन जी गैर मौजूदगीअ में जुमिला पंहिंजे ख़ुसूसियत विञाए विहनि। मिसाल मूं वटि कुझु किताब आहिनि, उहे आहिनि, आहे, हूंदा, हूंदियूं, थींदियूं वग़ैरह। फेल लाज़िम अहिड़ा फेल जेके अहिड़ा कम ऐं ख़ुसूसियतूं ॾेखारियुनि जिन जो लाॻापो फेल सां हूंदो आहे ऐं हुन में मफ़ऊल न हूंदो आहे। मिसाल मां खेॾां थी, हवा लॻे थी। फेल मुतअदी ही अहिड़ा फेल आहिनि जेके ॾेखारिनि था त फ़ाइल कमु कनि था ऐं उन कम जो असरु कंहिं ॿिए ते थिए थो। हिन में फ़ाइल, मफ़ऊल ऐं फेल चिटा ऐं वाज़े हूंदा आहिनि। मिसाल मां रांदि खेॾां थो थी सघे थो। फेल मुतअदी जा क़िस्म। अलिफ फेल मुतअदी मारूफ़ अहिड़ा फेल जिन में फ़ाइल ऐं मफ़ऊल वाज़े हूंदा आहिनि। मिसाल हिन कहाणी लिखे थी। बे फेल मुतअदी मजहूल हिन फेल में फ़ाइल लिकियल न हूंदो आहे ऐं मफ़ऊल फ़ाइल जे जाइ वठंदो आहे। मिसाल अंब पटिया वञनि था। मुतअदी मारूफ़ बिलवास्त फेल जे हिन क़िस्म में फ़ाइल पाण कमु न कंदो आहे पर ॿिए खां कराईंदो आहे। मिसाल अरबाब घर ठाराए थो। फेल अकर तर्क अहिड़ा फेल जिन में फ़ाइल बिल्कुलु न हूंदो आहे ऐं घणो करे हक़ीक़ी ऐं कुदरती या फितरती फेल हूंदा आहिनि। मिसाल साहु खणिजे थो, ख़ुशबू अचे थी, मानी खाराइबी, सुभाणे मिलबो। ही फेल जा 4 क़िस्म हुआ। हाणे अचूं था ज़रफ़ जा क़िस्म। ज़रफ़ ज़मान अहिड़ा ज़रफ़ जेके वक़्त जी माना ॾेखारियुनि। मिसाल अॼु, सुभाणे, साल, बसाल, काल वग़ैरह। ज़रफ़ मकान अहिड़ा ज़रफ़ जिन मां इस्म जी जाइ जी ख़बर पवे। मिसाल हेठि, मथे, अॻियां, पोयां, ॿाहिरि, अंदरि वग़ैरह। ज़रफ़ तमीर अहिड़ा ज़रफ़ जेके रीत, क़दुरु, तरीक़ो, हाकार ऐं नाकार ज़ाहिर कनि। मिसाल मस, जीअं तीअं, हरू भरू, हाओ, न वग़ैरह। सिफ़त जा दर्जा। सिफ़त ख़ालिस अहिड़ियूं सिफ़तूं जेके सिर्फ़ मुतलिक इस्म जो गुण, अवगुण, अंदाज़ या मिक़दार वग़ैरह ॿुधाइनि। हिन में कंहिं ॿिए इस्म या भेट न ॾेखारियल हूंदी आहे। मिसाल हीर होशियार छोकिरी आहे, टीवी ख़राब आहे। सिफ़त तफ़सील ही सिफ़त हिकु इस्म या ज़मीर जे ॿिए इस्म या ज़मीर सां भेट थियण करणु वक़्तु कमु ईंदी आहे। मिसाल दिलनवाज़ राशिद खां वधीक डिघो आहे। सिफ़त मुबालगो हिकु इस्म जी भेट साॻी जिन्स जे घणियुनि शयुनि सां कई वञे त उनखे सिफ़त मुबालगो चइबो आहे। मिसाल बुशरा सभिनी छोकिरियुनि खां होशियारु आहे। इहो असांजो ग्रामर वारो हिसो जेको हर क्लास जे शागिर्दनि लाइ ज़रूरी आहे ऐं सम्झण में आसानी थींदी तव्हांखे सिंधी बि जेकॾहिं तव्हांखे ग्रामर सम्झ में अची वेंदो त ऐं हिनखे तव्हां 2 ते भेरा लेक्चर खे जेकॾहिं ॿुधंदा त इनशाला तव्हांखे आसानी सां ही ग्रामर सम्झ में अची वेंदो।